अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां शाहिद कोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद कोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, अॼु नवीन ऐं पुराणे दोस्तनि जे लाइ वॾी ख़ुशख़बरी मूं आंदी आहे। यकीनन तव्हां फ़ोटो ॾिठो हूंदो ऐं तव्हां उन खे क्लिक करे आया हो त इहो छा आहे। दो लिखियल आहे फ़ोटो जे मथां। इहो कहिड़ो सूप सीरियल आहे? दोस्तों, मां पहिरियां कुझु अरसो तव्हांखे ॿुधायो हो त मेहरान टीवी वारनि चैनल वारनि जो हिकु सोप सीरियल अची रहियो आहे जंहिंजो नालो आहे दो। नालो मां तव्हांखे तॾहिं न ॿुधायो, अॼु ॿुधाए रहियो आहियां। वॾो सोप सीरियल आहे जंहिंमें ज़बरदस्त अदाकार आहिनि। यकीन फ़ोटो में तव्हां अदाकार ॾिठा, काफ़ी अदाकारनि जा फ़ोटो लॻल बि न हुया जेका साम्हूं थंबनेल तव्हां ॾिठो। सभिनी जा नाला बि ॿुधाईंदुसि ऐं इहो कॾहिं रिलीज़ थींदो, कॾहिं शूट थींदो। ऐं यकीनन तव्हां मूसा यानी लाला रफ़ीक ज़हूर खे यादि कंदा आहियो। उन जो को ड्रामो हिन टाइम नथो हले, असद कुरैशी जो ड्रामो नथो हले ऐं हिन टाइम जेको आहे ॿिया काफ़ी अदाकार आहिनि जंहिंजो ड्रामो न हली रहियो आहे। ख़ासि करे कमाल खान यानी अहमद अली शेख जो बि हिन टाइम को ख़ासि ड्रामो नथो हले। वेरनि जी वस्ती में हू आहे लेकिन उन खे बि देरि आहे। ऐं हिन सोप सीरियल में सभई बहितरीनु अदाकार मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो। अॼु पूरी अपडेट आंदी आहे, पूरी मूं तफ़सील आंदी आहे ऐं सभु नाला बि तव्हांखे ॿुधाईंदुसि ऐं सॼी कहाणी ॿुधाईंदुसि। लेकिन शर्त हिकिड़ो आहे, महिरबानी करे सब्सक्राइब, लाइक हिन वीडियो खे ऐं शेयर लिंक ज़रूरु कयो अॻु दोस्तनि ताईं, जीअं ॿियनि खे बि इहा ख़ुशख़बरी मिले। ऐं अॼु जी जेका बि अपडेट आहे दोस्तों, तव्हांजे लाइ बहितरीनु अपडेट आहे। इन सां गॾु प्लस में मां तव्हांखे दुलाब जी बि अपडेट ॾेई छॾींदुसि ऐं वेरनि जी वस्ती जी बि। लेकिन पहिरियां दो ड्रामो आहे, इन जी कहाणी छा आहे, छा इन जी कहाणी दो चनेसर ते ठहे पई या वरी ही दो सिर्फ़ु नालो आहे, कहाणी का ॿी आहे। सॼी अपडेट हलूं था अॼु जी पंहिंजी ख़ूबसूरत अपडेट जी तरफ़। दोस्तों, अॼु फेस टू फेस काफ़ी ॾींहंनि खां पोइ मूं वीडियो ठाही आहे मसरूफ़ियत जे करे, बाक़ी हूअं त मुंहिंजी अपडेट ईंदी रहंदी आहे। दोस्तों, ही सोप सीरियल आहे दो ऐं इन में काफ़ी वॾा अदाकार आहिनि। ऐं मेहरान टीवी चैनल यकीनन कंहिंखे ॿुधलु हूंदो, कंहिंजो ॿुधलु न हूंदो। काफ़ी अरसे खां वठी मेहरान टीवी चैनल को ख़ासि ड्रामो न आहे हलियो। दर्दनि जो देस हलियो हुयो ऐं उहो बि मंज़ूर दानिश जी जेको आहे डायरेक्शन में हलियो हुयो। ही बि इन जो डायरेक्टर बि मंज़ूर दानिश साहब आहे ऐं उन जी डायरेक्शन में जेको बि ड्रामो हूंदो आहे कामयाबु ड्रामो हूंदो आहे। ऐं हारियाणी ड्रामो हिकु बिल्कुलु तव्हांखे यादि हूंदो, उहो मंज़ूर दानिश साहब जी डायरेक्शन में थियो, केॾो कामयाबु थियो हुयो। हिन टाइम मेहरान टीवी चैनल ते ड्रामो न आहे हली रहियो, लेकिन दोस्तों दो जेको आहे इन जी स्टोरी सभु कुझु तयारु थी चुको आहे, कॉन्सेप्ट तयारु थी चुको आहे। हिन महीने जी आख़िरी 28 तारीख़ ते दो ड्रामे जी शूटिंग स्टार्ट कई वेंदी ऐं लॻभॻि जनवरी ताईं मुकमल थी वेंदो। पहिरियों ॿियों स्पेल, टियों स्पेल, उन खां जनवरी में ई इन जो ड्रामे जो पहिरीं एपिसोड हलाई वेंदी। दोस्तों, ॼाण जनवरी आयो, हिन महीने जे आख़िर में मेकिंग वीडियो उहे ईंदा, उहे बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। हिन में कहिड़ा एक्टर आहिनि उहे बि मां तव्हांखे हाणे ॿुधायां थो। सभु मूं तयारु करे रखियो आहे दोस्तों कम खे। ऐं हिन में दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही मेहरान टीवी चैनल जो आहे। तव्हां मेहरान टीवी जे चैनल ते हाणे सब्सक्राइब करे छॾियो। जीअं ड्रामो ईंदो, जेका अपडेट ईंदी असांखां ओॾां तव्हांखे मिलंदी रहंदी। असांजे चैनल खे बि सब्सक्राइब करे छॾियो। दोस्तों, इन में पहिरें नंबर ते अदाकार आहे असद कुरैशी, जंहिंजो नालो दो रखियो वियो आहे। असद कुरैशी वॾो अदाकार आहे, तव्हांखे ख़बर आहे। ऐं हिन ड्रामे में उनजो नालो दो आहे। हीअ पुराणे दो चनेसर ते कहाणी न आहे, हीअ नई कहाणी आहे। नओं जेको आहे इन में मतिलबु हिकिड़ो मुआशिरे जे हिसाब सां लिखियो वियो आहे। पुराणो दो चनेसर न, नओं दो सम्झो तव्हां। दोस्तों, अॻिते जेका ॿिया अदाकार आहिनि उहे बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जंहिंमें इसरार लगारी आहे, रफ़ीक इसानी साहिबु आहे, ज़रीना कीरियो साहिबु आहे, शमा सिंधी बि आहे हिन में, फिरोज़ खान साहिबु आहे हिन में, ऐं निसार शाह ज़बरदस्त एक्टर आहे, इहो बि आहे। अहमद अली शेख उर्फ़ कमाल खान बि आहे हिन ड्रामे में। नसरीन नाज़ आहे, लाइबा आहे, मक़सूद शाह आहे, अली हसन चढ़ड़ बि आहे जेको प्यारो दोस्त असां ऐं तव्हांजो। इरफान शेख यानी मीर आहे जेको हिन टाइम दुलाब में सोढल जो किरदारु करे पियो। अकील कुरैशी आहे, ज़ुल्फ़ी शाह आहे जेको कॉमेडियन आहे, रुखसार शाह आहे, ख़ालिद घांगरो इन में आहे ऐं आशिक़ अली उनर साहबु आहे। ऐं इन में प्लस मेन अदाकार जेको आहे लाला रफ़ीक ज़हूर उर्फ़ मूसा, इन जी बि तवक़ा कई पई वञे। इहो बि तमामु जल्द इन ड्रामे में शामिलु थींदो ऐं इन जो तव्हांखे ख़ासि इंतज़ारु आहे। मूंखे ख़बर आहे लाला रफ़ीक जो को ड्रामो हिन टाइम न हली रहियो आहे, बहितरीनु एक्टर आहे। इहे अदाकार आहिनि। अञा बक़ाया जेका कास्ट आहे उहा बि तमामु जल्द मूं वटि पुॼी वेंदी, उहा बि तव्हां सां शेयर कंदुसि। दोस्तों, इन जो डायरेक्टर जेको आहे
मंज़ूर दानिश साहब ज़बरदस्त ऐं कैमरामैन वसीम बलोच आहे इन में ऐं जेको आहे स्टैंड डायरेक्टर साजिद अली ऐं वारिस सिंधी यानी कहाणीकार जेको आहे हसन जावरी आहे प्रोग्राम मैनेजर मुर्तज़ा मजबूर आहे ऐं इहो ड्रामो तमामु जल्द मेहरान टीवी ते नशर कयो वेंदो 27 या 28 तारीख़ हिन महीने जी आख़िरी में स्टार्ट कयो वेंदो शूटिंग स्टार्ट कई वेंदी ऐं ज़रूरु ज़ाहिर ॻाल्हि आहे टाइम लॻंदो दोस्तो ऐं इन जी शूटिंग किथे किथे हलंदी इहो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कहिड़ी जाइ ते कहिड़ी लोकेशन ते हीउ ड्रामो शूट कयो वेंदो दोस्तो हीउ ड्रामो हैदराबाद में शूट कयो वेंदो अधु खां वधीक शूटिंग उते थींदी ऐं बक़ाया हिकु ॿी ख़ूबसूरत ऐं प्यारी लोकेशन आहे उहा बि तव्हांखे ॿुधायां थो उहा कहिड़ी आहे उन ते बि ड्रामो बक़ाया शूट कयो वेंदो दोस्तो उहा शूटिंग आहे साईं भिटशाह बक़ाया शूटिंग भिटशाह ते कई वेंदी ड्रामे दोदे ड्रामे जी शूटिंग जंहिंमें दोस्तो थैंक्स में मां तव्हांखे नाला खणा भिटशाह जा गादे नशीन आहिनि उते गदा साईं ऐं मोहम्मद अली वरियाह ऐं इहे ॾाढो मतिलबु जेका बि टीम उते ईंदी आहे शूटिंग जी उन्हनि सां ॾाढो सुठे नमूने सां उनजी ख़िदमत कंदा आहिनि माशाअल्लाह इहे पाण गादी नशीन आहिनि गदा साईं ऐं मोहम्मद अली वरियाह साहब ऐं इन्हनि जो को लेन देन बि न आहे पोइ बि हीअ जेका बि सिंध जा आर्टिस्ट उते ईंदा आहिनि उन्हनि जी जेको आहे न वॾी मतिलबु उनखे मोहबत ऐं प्यारु ॾींदा आहिनि ऐं उन्हनि जो पूरी जेका कोशिशि हूंदी आहे त उन्हनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे भिट साईं ते ऐं उते त अहिड़ी का ॻाल्हि न आहे लेकिन पंहिंजा बंगला पंहिंजी जेका बि उन्हनि वटि शइ हूंदी आहे उन्हनि जे हवाले कंदा आहिनि ऐं कोशिशि कंदा आहिनि त जेका शूटिंग थी रही आहे सुकून सां थिए ऐं थैंक्स में इहे नाला ॿई मां तव्हांखे ॿुधाया मोहम्मद अली वरियाह ऐं गादी नशीन गदा साईं साहब माशाअल्लाह बहितरीनु इंसान आहिनि पाण ऐं इन्हनि जो को लेन देन बि न हूंदो आहे ड्रामनि में वरी बि जेको आहे दोस्तो ही वरी इज़त कंदा आहिनि एक्टरनि जी जेका बि हुजे न मंज़ूर दानिश साहब डायरेक्टर हुजे चाहे केरु बि हुजे ख़ासि करे मंज़ूर दानिश साहब जी वरी इज़त कंदा आहिनि ऐं उन सां क्लोज़ रहंदा आहिनि ऐं तव्हांखे इहे मां नाला सभु दोस्तो क्लियर करे ॿुधाया ऐं बक़ाया जेकी शूटिंग आहे भिट साईं ते थियण वारी आहे ऐं तमामु जल्द इहे तव्हांजा अॻियां मेकिंग वीडियो असां तव्हां सां शेयर कंदासीं ऐं दोस्तो इहो ॿुधाईंदो हलां त हाणे दुलाब में सोडल ऐं मुराद वारनि जो टकराउ थींदो इहे चिड़दा हिक ॿिए जे मथां जॾहिं सोडल ठाह करे रहियो आहे सॉरी इहो दुलाब ड्रामे में तकरार न ऐं इन में ककर वारा ऐं रहज़न वारा ठाह करे पोइ बि वार कंदा ऐं हाणे जेको आहे मंसूर खान जे मथां पुलिस जो प्रेशर ॾींहों ॾींहुं वधंदो वेंदो ऐं मंसूर खान जा जेका शहदा आहिनि आहिस्ता आहिस्ता उहे गिरफ़्तार थींदा वेंदा मंसूर जेको ड्रामे में किरदारु करे रहियो आहे आज़म मेगल इन सां जेको आहे आहिस्ता आहिस्ता हाणे पुलिस ऐं शाहनवाज़ खान वरियूं दगाऊं कंदा ऐं रहज़न ककर वारा जेको वॾो फ़ाइदो वठंदा पाण में सौटनि खे विड़हाए करे ऐं ॿियो त वेरिन जी बस्ती बि ज़बरदस्त ड्रामो शूट थी रहियो आहे उनजी अपडेट मां अजरक इन्फो चैनल ते तव्हांखे बार बार ॾींदो थो अचां उन खे हाणे सब्सक्राइब करे छॾियो अजरक इन्फो खे उते तव्हांखे वेरिन जी बस्ती ड्रामे जी फुल अपडेट मिलंदी रहंदी बाक़ी हिन चैनल ते बक़ाया ॿियनि ड्रामनि जी बि हिन ड्रामनि जी बि हिते वरी तफ़सील सां वीडियो हूंदी आहे ऐं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि त जेका अपडेट असां तव्हांखे हीअ ॿुधाई आहे इहा अॻिते शेयर कयो ऐं जिथे थी सघे जेतिरो थी सघे इन खे शेयर कयो ऐं ख़ुशि हुजो आबाद हुजो असांखे ॾींदा इजाज़त मिलंदासीं नई अपडेट सां गॾु बक़ाया अपडेट आणींदासीं तमामु जल्द असांखे ॾींदा इजाज़त ख़ुशि हुजो ऐं खिलंदा ऐं मुस्कराईंदा रहो जी लतीफ़ जी धरती अल्लाह हाफ़िज़।